छा दोस्तों तव्हां ॿुधाए सघो था तव्हांखे सभ खां वधीक कहिड़े ड्रामे जो इंतज़ारु आहे? तव्हां इहो पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह करे सघो था त कमेंट सेक्शन में लिखी सघो था। तव्हांखे रियासत सोप सीरियल जेको आज़म मंगल ऐं खजू साहब जी डायरेक्शन में ड्रामो अची रहियो आहे, मीरपुर माथेलो में जेको शूट थी रहियो आहे, उन ड्रामे जो तव्हांखे सभ खां वधीक इंतज़ारु आहे? या वरी जेको असगर चौधरी जी जेको आहे न यानी उर्फ़ भावल ख़ान ओॾों सिजावल ख़ान यानी हाजन तीवणे जो जेको ड्रामो अची रहियो आहे, पंहिंजा वेरी जेको दादू सईदाबाद में शूट थी रहियो आहे, छा उहो तव्हांखे उन जो वधीक इंतज़ारु आहे? तव्हां कहिड़े ड्रामे जे हक़ में आहियो? तव्हांखे कहिड़े ड्रामे जी मतिलबु टेंशन आहे त हीउ ड्रामो जल्दी अचे त असां हिन ड्रामे खे ॾिसण लाइ बेताब आहियूं? हर माण्हू जी पंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे, पसंदि हूंदी आहे। चवंदा न पसंदि अपनी अपनी नसीब अपना अपना। ऐं तव्हां ॿुधाए सघो था, पंहिंजी क़ीमती राय खां आगाह करे सघो था त सभ खां वधीक तव्हांखे कहिड़े अदाकार ऐं कहिड़े ड्रामे जो इंतज़ारु आहे? इतां दोस्तो इहो इन लाइ पुछूं था त असांखे अंदाज़ो लॻी वेंदो ऐं सभिनी खे छो थी अपडेट घणनि माण्हुनि ताईं पुॼंदी आहे वञी, पोइ ख़बर पइजी वेंदी आहे त हिन अदाकार हिन ड्रामे जी व्यूवरशिप हाणे सां 30,000 में थी चुकी आहे ऐं हेतिरा हिन खे वॉन्ट मिली चुका आहिनि। इन जे करे हीउ सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ी तव्हांजी राय था वठूं, ईअं सम्झो। तव्हां राय पंहिंजी कमेंट सेक्शन में लिखो। अगरि पढ़ियल न आहियो त तव्हां पोइ लाइक सब्सक्राइब करे पंहिंजी क़ीमती राय खां आगाह करे सघो था। छो त लाइक करण सां बि अंदाज़ो लॻी वेंदो आहे त वाक़ई असांजी ॻाल्हि खां ई मुतफ़िक़ आहिनि। चैनल खे सब्सक्राइब करे सघो था ऐं या कमेंट सेक्शन में लिखी सघो था पंहिंजी क़ीमती राय। उन खां अंदाज़ो लॻी वेंदो त हिन ड्रामे जो इंतज़ारु माण्हुनि खे घणो आहे ऐं हिन ड्रामे जी जेको व्यूवरशिप हाणे सां वधी चुकी आहे ऐं माण्हू हिन अदाकार खे घणो पसंदि कंदा आहिनि। जेका तव्हां नाला वग़ैरह लिखंदव सॼी क्लियर कट ॻाल्हि थी साम्हूं अची वेंदी। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हांजो ई चैनल आहे, इन खे अॻिते फेसबुक पेज ते बि शेयर करे छॾींदा वीडियो खे या लिंक खे।